दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पापनगर। जी हाँ दोस्तों, पापनगर पंहिंजी कहाणी ते रवां दवां आहे, लेकिन अॻिते तव्हां हिकिड़ी शइ ज़रूरु नोट कजो दोस्तों। हाणे राबेल ऐं मल्हार जो मिलणु मुश्किल थी चुको आहे, जंहिंजे करे हाणे मल्हार हर उहा जिदोजहद कंदो जंहिं ज़रिए हू राबेल सां हिकु चकर ॿीहर शादी करे सघे, मतिलबु शादी वारो रस्तो खुले ऐं हिकु चकर उन सां मतिलबु प्यार वारो रस्तो खुले ऐं उनजा घर वारा उन खे माफ़ु करे छॾनि। हाणे इन जिदोजहद में आहे मल्हार, लेकिन एॾो रस्तो आसान न आहे। चवंदा आहिनि आशिक़ जो रस्तो, इश्क जो रस्तो आसान न आहे हूंदो, उन में वक़्तु लॻंदो आहे, उन में कुझु सब्र करिणो पवंदो आहे, कुझु जिदोजहद करणी पवंदी आहे, कुझु ॾुख सूर सहणा पवंदा आहिनि। ऐं मल्हार लाइ बि हाणे उहा कशमकश आहे, उन कशमकश में फाथो आहे। हिकु त नूरो नांग उन खे घर में तपायूं वेठो आहे, होॾां वरी जेको राबेल आहे उहा बि चवे थी तुंहिंजो असांजो को वास्तो कोन्हे। ऐं अहिड़े हिसाब सां हाणे हू वञे त वञे काॾे, हाणे को न को रस्तो स्टार्ट कंदो। होॾां रोशन बि तमामु जल्द आज़ादु थियण वारो आहे पलाज खान जी क़ैद मां। उहो बि पंहिंजे इश्क जे चकर में पइजी वेंदो, पंहिंजी हिकिड़ी महबूबा हथु करे वठंदो, उन सां इश्क जा पेच पाईंदो। हेॾा राबेल जो इश्क ख़राबु थी चुको आहे, जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो मल्हार सां। मल्हार जो इश्क ख़राबु थी चुको आहे राबेल सां। हिकु बहितरीनु ज़बरदस्त सीन हली रहिया आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, थी सघे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे दोस्तों रोज़ सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।